नाज़रीन हेडलाइंस समझियो के अहम ख़बर ॾींदा हलूं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पेशावर खां अॼु इस्लामाबाद पहुचंदो। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। के अहम ख़बर ॾियूं पिया। इमरान ख़ान अॼु पेशावर खां इस्लामाबाद पहुची रहियो आहे। ज़रीअनि मूजिब इमरान ख़ान अॼु बनीगाला में पीटीआई जी कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो आहे, जंहिं में मुल्की सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। पीटीआई इजलास में ईंदड़ लॉन्ग मार्च ते बि गौर वीचार कयो वेंदो। ॿिए तरफ़ इस्लामाबाद पुलिस इमरान ख़ान जी आमद खे नज़र में रखंदे बनीगाला में ख़ासि सिक्योरिटी मुक़रर करे छॾी आहे। इस्लामाबाद पुलिस तर्जमान जो चवणु आहे त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे कानून मूजिब मुकमल सिक्योरिटी फ़राहम कई वेंदी। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पेशावर खां अॼु इस्लामाबाद पहुची रहियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। ज़रीअनि मूजिब इमरान ख़ान अॼु बनीगाला में पीटीआई जे कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो आहे, जंहिं में मुल्की सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। पीटीआई इजलास में ईंदड़ लॉन्ग मार्च ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं, जॾहिं त ॿिए तरफ़ इस्लामाबाद पुलिस इमरान ख़ान जी आमद खे नज़र में रखंदे बनीगाला में ख़ासि सिक्योरिटी मुक़रर करे छॾी आहे। इस्लामाबाद पुलिस तर्जमान जो चवणु आहे त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे कानून मूजिब मुकमल सिक्योरिटी फ़राहम कई वेंदी।